जेका सब कुछ साड़े छार बणायो छॾे, बाहि जेका ज़िंदगीअ जो अंत आणे थी छॾे। अहिड़ी ई बाहि केतिराई दफ़ा जंगली जीवत वणनि ॿूटनि जानवरनि पखियुनि जो अंत आणे चुकी आहे, जंहिंमें कि कब्ज़ा माफ़िया या शरपसंद मुलविस आहिनि। ही बाहि जा मंज़र तारीख़ी ॿेले नवाब मोहम्मद ख़ान जा आहिनि, जिते हर दफ़े बाहि जा बबड़ाट थी उथंदा आहिनि, जेके केतिरनि ई ज़िंदगियुनि जो नाश कंदा आहिनि। पर अहिड़ी सूरत हाल में के मर्द मुजाहिद इंसानियत जंगली जीवत ऐं माहौलियात लाइ जाखोड़ींदे हक़ जो अलम बुलंद कंदा आहिनि, जेके न ॾींहुं ॾिसंदा आहिनि न की राति, ख़ुदा जी मख़लूक़ लाइ पाण पतोड़ींदा आहिनि। हैदराबाद बहराड़ी में वाक़िअ तारीख़ी ॿेला नवाब मोहम्मद ख़ान मियाणी काठड़ी, जेके वॾी एराज़ीअ ते मुश्तमिल आहिनि, जेके हमेशह कब्ज़ा माफ़िया जी अख में कंडो थी रहिया। पोइ उहे कब्ज़ा खोर छो न हिते जा MNA MPA या उन्हनि जा छाड़ता हुजनि, जेके इंसानियत जंगली जीवत जानवरनि पखियुनि जो अहसासु न कंदे ॿेलनि में बाहिनि जा उलांबा भड़काईंदा आहिनि, जे ख़ुदानि सां टकराईंदड़ के सरफरोश उथंदा आहिनि, जेके ख़ुदा जी मख़लूक़ लाइ पाण पतोड़ींदा आहिनि। ही जेका आहे हिन जा जेके बि ॿेले जा जेके इशू आहिनि, जेके सुप्रीम कोर्ट में आहे, उन्हनि हिकिड़ी बेंच ठाही जेका सखर बेंच में हलंदड़ आहिनि केस। उन जे करे जेका बि प्रॉपर्टी जॾहिं बि केस हलंदो हूंदो, उहा प्रॉपर्टी ओसी ताईं कोर्ट जी हूंदी आहे, जेसीं ताईं मैटर कोर्ट में हूंदो आहे। उन जे करे असां सुप्रीम कोर्ट खां ऐं हाई कोर्ट जी उन बेंच खां जंहिं वटि केस पेंडिंग में आहे, उन खां मुतालबो था करियो त उहा हिकिड़ी मजिस्ट्रेट या सेशन कोर्ट जे थ्रू हिकिड़ी कमेटी ठाहे, उहा ॿेलनि जा विज़िट करे त हीअ जेको ॿेला जेके फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे उहो केतिरी करप्शन करे पियो। अॼु बि वण वठिजनि पिया ऐं ॿकरियुनि वारनि खे ॾियनि पिया, ऐं नंढियूं नर्सरियूं आहिनि उन में माल चरे पियो, ऐं पाणी जेको आहे नंढे नर्सरियुनि खे कोन थो मिले। प्लस में जेको हीअ 60 एकड़ हिते आहे ऐं 15-20 एकड़ परियां सब्ज़ी जा जेके आहिनि फार्म लॻल आहे, ओॾां ई वञे पियो पाणी, ऐं ख़ुदि जेको आहे ॿेले जी जेका नर्सरी लॻल आहे उनखे नथो मिले। असां हाई कोर्ट खे अपील था करियूं त उहो हिन ते फौरी तौरु एक्शन खणे ऐं उहो पंहिंजी कमेटी मुक़ररु करे विज़िट करे। हेरा पोयां आबादगारी थिए पई, हेरा वण गैर आबाद लॻा पिया आहिनि, परियां सुज़गी गाह अॼु सुबुह जे तौर ते भरी पई आहे, सुठा असांखे नज़र अचनि थियूं, ज़मीन खेड़ी पई आहे, हिनखे पाणी ॾियण लाइ तयारी थिए पई। मतिलबु इहो जेको ॿेलनि जे हिसे जो पाणी आहे उहो इन ई माना जेको आहे सोर्सनि ते ऐं माना जेका आहे बदमाशी ते ईअं इस्तेमालु थिए पियो। असां मुतालबो कयूं था ऐं असां इन ॻाल्हि खे वरी वरजायूं था त साईं ज़ैन दाऊद पोटो जेको आहे सो ॿेला कमेटी जो अॻुवान आहे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ ज़िलनि में ॿेला कमेटी ठहियल आहिनि, ऐं ॿेलनि जो जेको आहे सो केस हाई कोर्ट में कमीशन ठहियल आहिनि, हाई कोर्ट में पियल आहे। मतिलबु हीअ जेका बि प्रॉपर्टी आहे हीअं हाई कोर्ट जे हवाले आहे, हाई कोर्ट जे जेका ज़ेर निगरानी आहे। त असां हाई कोर्ट खां ऐं डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया खां DFO खां इन्हनि खे सभिनि खां मुतालो कयूं था त हिन जी असां परगोर लाइन ऐं हिन ॻाल्हि खे अमल में आहिनि। ज़ैन दाऊद पोटो ऐं उन जूं ॿेला बचायो कमेटियूं आहिनि, जेके आंधी मांधी हिन मासूम जीवत लाइ जाखोड़ींदा आहिनि। गच अरसे खां कब्ज़नि हेठि आयल ही तारीख़ी ॿेला, जिन जा नाला निशान ई मिटिजी विया, जिन जो को निशान ई न बचियो हो, पर मर्द मुजाहिद ज़ैन दाऊद पोटे जे सुप्रीम कोर्ट वञण खां पोइ ॿेलनि जो हक़ीक़ी रूह वापसि वरियो ऐं इंसानियत सुकून ऐं सुख जो साहु खयो। छाकाणि त जिते आलूदगी माहौलियात में गंदलाण हुजे, इंसानियत जो साहु बुसाटजणु लॻे, उन महिल ॿेलनि वणनि जो हुजणु इंसानियत खे राहत बख़्शे थो। छाकाणि त वणनि मां इंसान तोड़े हर साह वारे मख़लूक़ खे साफ़ आलूदगीअ खां पाक ऑक्सीजन मिले थी, जेका ऑक्सीजन असांखे सेहतमंद तंदुरुस्त ऐं जीअण में मदद करे थी। जिते ॿेला आबाद थिया आहिनि ऐं पंहिंजे हक़ीक़ी फितरी रूह में वापसि अची रहिया आहिनि, उन जॻह ते ॿेले खाते ऐं कम्यूनिटी जे माण्हुनि जो वॾो किरदारु रहियो आहे। ॿी ॻाल्हि उहा बि आहे त ॿेले खाते जा कुझु राशी रिश्वतखोर मुलाज़िम ॿेलनि ऐं जंगली जीवत जी दुश्मनीअ जो सबूत ॾींदे ॿेलनि जी तबाहीअ जो सबबु बणिजी रहिया आहिनि।